अभी मजा आएगा मतान 100 में थी विधो त इहो 100 मुंहिंजो आ। आऊं चवां तो फसरी कराईंदे पंहिंजो मुंहुं भञाराईंदे। अरे 100 मुंहिंजो आ, इहो पहिरीं मूं ॾिठो आहे 100 खे। ही मुंहिंजो 100 रुपया किरियो आ, हींअर मुंहिंजो किरियो आ। आऊं त अञा नसवार वठण बि वियसि दुकान तां। छॾ यार, मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। 100 मुंहिंजो आ यार, मुंहिंजे खीसे मां किरियो आहे यार। आऊं चवां तो 100 जो नालो वठंदे आऊं उते 100 टुकड़ा करे छॾींदुसि तोखे। आऊं चवां तो 100 में तो अथ बि विधो आहे न, तोखे लिए महांगो पवंदो मिर्चू। आऊं चवां तो मूंसां फसरी न कर। मुंहिंजो पहिरीं मीटर आऊं परेशानियुनि वारो माण्हू आहियां। मुंहिंजो दिमाग़ पहिरियों हीअं थियो पियो आ यार। तूं वञ तां मूंखे 100 खण ॾे। 100 कोन खणंदे तूं। 100 खणंदे कमु ख़राब थी वेंदो। 100 खणंदे टंगनि बामन मां पाण खे भञाइण चाहीं त पोइ 100 में हथ विझ तूं। तूं मूंखे का निशानी ॿुधाए भला 100 तुंहिंजो आहे। ॿुधाए कहिड़ा नंबर आहिनि 100 जा? नंबर? हा, नंबर 35 46 82 ऐं ॿियो 93। अच्छा इहे नंबर आहिनि? हा इहे ई हूंदा। हाणे ॿुधाए कायदे में कपिड़ा कहिड़ा पियल आहिनि इहो ॿुधाए। कायदे आज़म शौक़ीन माण्हू आहे, हू ब्लू पाए, नीला पाए, अच्छा पाए, बोशकी पाए, उन सां मुंहिंजो छा वञे। तो ॿुधाए न कलर ॿुधाए। तुंहिंजे 100 रुपए ख़बर त हूंदी न न न न न न इहा मूंखे ख़बर कान्हे। शौक़ीन माण्हू बाबा, हू करोड़पति माण्हू, डेली नवां ड्रेस कंदो। मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़ो आहे। टोपी कहिड़ी पातल अथसि? हीअं वारी पातल अथसि या हीअं वारी पातल अथसि? कहिड़ी पातल अथसि ॿुधाए। टोपी हीरन वारी पातल अथसि। हीरन वारी टोपी। हा सिंधी टोपी पातल अथसि? हा सिंधी आहे न। सिंधी वो त सिंधी टोपी पातल आहे न उहा। छॾ यार, कूड़ न ॻाल्हाए। सिंधी टोपी थोड़ी पातल अथसि। मुंहिंजो नोट आहे, मूंखे ख़बर आहे कहिड़ी टोपी पातल अथसि। हा कहिड़ी कहिड़ी पातल आहे? गोल टोपी पातल अथसि। हा गोल छाजी? गोल पाए छा? ही नोट त मुंहिंजो आहे न। कायदे आज़म सां मुंहिंजो छा वञे। यार छॾ, तुंहिंजो कोन्हे न। हा आऊं चवां त नोट में हथ विझंदे वरी फसरी कराईंदे शहबाज़ वरी विड़ी वेंदासीं। यार नोट मुंहिंजो आहे। चवां त मिर्चू मुंहिंजे विच में न अची। 100 तोखे लिए महांगो पवंदो, इहो तोखे ॿुधायां पियो। अरे नोट जे तुंहिंजो आहे त कायदे आज़म खे चश्मो कहिड़े रंग जो पातल आहे इहो ॿुधा मूंखे। ब्लू चश्मो पातल अथसि। ब्लू कायदे आज़म पाईंदो ई कोन। हू अछो पाईंदो हो, अच्छे कलर जो चश्मो हूंदो हुनखे। यार चश्मे चेर मुंहिंजो 100 आहे, मूंखे ख़बर आहे बाक़ी। आऊं चवां त फसरी थी वेंदी। मूंखे इहो ॿुधाए 100 कहिड़े कागज़ मां ठहियल आहे इहो ॿुधाए। हा 100 रुपया कहिड़े प्लास्टिक मां ठहियल आहे? छा मां ठहियल आहे? प्लास्टिक मां ठहियल पोइ आहे। बाक़ी छा मां ठहियल आहे? पुछंदो कोन? न छो पुछंदो। यार तोखे ख़बर 100 रुपया कॾहिं ॾिठो आहे न ज़िंदगी में? हा 100 रुपया तूं मूंखे ते चई त मूं पैसा कोन्हनि ॾिठा। न करे ज़िंदगी में ॾिठा आहिनि 100 रुपया गॾु करे ॾिठा आहिनि। मूं अलाए केतिरा ॾिठा आहिनि। हाणे आऊं चवां तो बकवास मूंसां घणी न कर, न त हीअं दूंहं कढंदो वेंदे हितां। छॾ यार जान छॾ। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे। हा 100 न तुंहिंजो न मुंहिंजो। अधु तूं खण, अधु आऊं तो खणियां। ईअं करियूं? हल ईअं बि सही आहे। मूंखे अधु ॾे भला, मुंहिंजो जान छॾ मुंहिंजी यार। बस ईअं सही आहे, ईअं सही आहे। बस हाणे ही तुंहिंजो जेको 100 थियो न, अचे अधु। हैं